आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारतूं। साथियों, हर सवाल का पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। प्यारा साथियों, जेकॾहिं वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो खे रोके सोचे पछ जवाब कमेंट करे सघो था। तो सवाल नंबर पहिरियों आहे तो उहा छा आहे जंहिंखे असां हिकु भेरो ई ॾिसी सघूं था, दोबारा नथा ॾिसी सघूं। जवाब गुज़रियल काल। जी हाँ साथियों, काल। साथियों, सवाल आहे त सिज जा किरणा सब खां पहिरीं कहिड़े मुल्क ते पवंदा आहिनि? जवाब जापान। साथियों, अॻियों इंतहाई दिलचस्प ऐं कॉमन सेंस जो सवाल आहे त ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका मर्द जे सलवार में तो हूंदी आहे पर औरत जे सलवार में नाहे हूंदी। जवाब खीसो। साथियों, अॻियों सवाल आहे त अव्हां जी उहा कहिड़ी शइ आहे जेका अव्हां खां वधीक ॿिया इस्तेमालु कंदा आहिनि? जवाब नालो। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना, कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।